सभिनी सिंधियुनि प्रेमियुनि खे मंजू मिरवाणीअ जो जय झूलेलाल। हिन नाटक जे बारे में सभिनी खे हिकु ॻाल्हि चवणु चाहींदसि त जेको हिन जो उनवान आहे राज भंगी, उहो पर्टिकुलर कंहिं माण्हूअ खे कान चयो वियो आहे। भंगी गोलूअ जी ज़ात कान्हे, हुन जो कमु आहे। हिकु दफ़ो वज़ीर हुन खे भंगी चयो त वज़ीर खे हुन जी सज़ा मिली। इन करे हिन उनवान खे कोई बि दिलि ते न खणणु बल्कि हिन नाटक जो सभु मज़ो माणींदा, इहा ई उमेद सां। जय झूलेलाल। अरे गोलू जी जी महाराज अॼु वधीक ख़ुशि लॻो पियो आहीं। कुझु ख़ासि ॻाल्हि आहे छा? ना महाराज, काई ख़ासि ॻाल्हि न आहे। मां त हमेशह ई ख़ुशि रहंदो आहियां। मस्तु मौलाना आहियो छा? जी महाराज, मां त आहियां ई मस्तु मौलाना, हमेशह मस्तु रहण वारो। ठीक है, वो हरी चंगी तरह बचे, चंगी तरह सफाई करे। महाराज, मां त संगी सफाई करे छॾी आहियां। ठीक है, मुझे मत लगा सैंडल कुर्ती की सफाई करे। ठीक है। ओ मुंहिंजा मन कबूतर, ओ मुंहिंजी दिल कबूतर, ओ मुंहिंजा मन कबूतर, ओ मुंहिंजी दिल कबूतर, ओ मुंहिंजा मन कबूतर, ओ मुंहिंजा मन कबूतर, ओ मुंहिंजी दिल कबूतर, ओ मुंहिंजा मन कबूतर, ओ मुंहिंजी दिल कबूतर, ओ मुंहिंजा मन कबूतर, मुंहिंजी दिल कबूतर, ओ मुंहिंजा मन कबूतर। माफ़ कंदा, इहो छा कई? मां छा कयो? तो कुछ न कयो? न तो कुछ न कयो? त ही सब कुछ मूं कयो? हा, न तव्हां मूंसां टकराए जो हा, ऐं न मुंहिंजा कपिड़ा कंदा कयो हा। तूं छा चई? तो मूंखे चवंदो मां तोखे चवण नहीं। तोखे ख़बर आहे त मां केरु आहियां? तूं चीजो केरु मूंखे चवण आयो? मूंखां तो पुछी त मां केरु आहियां? मां राजा जो वज़ीर अजीत सिंह आहियां। राजा जो समूरो कारवार मुंहिंजी तलब सां। वज़ीर, सोचा न पियो, तोखे ख़बर आहे मां केरु आहियां? तूं भंगी आहे। मूंखे भंगी न चओ, मूंखे भंगी न चओ। हीअ चवाई त ॿियो छा चवाई? मां राज भंगी आहियां। ऐं मां आहियां वज़ीर। सोचा न पियो, सोचा थी पियो? अरे मां चाहियां त तोखे हिकदमि ई नौकरी मां कढाए थो सघां। नौकरी मां कढाए थो सघां। अरे इहो कमु त मां
जामन न कबूतर ओ जी दिल कबूतर जामन न कबूतर जी दिल कबूतर जामन न कबूतर जी दिल कबूतर जामन न कबूतर जी दिल कबूतर अजीत सिंह भी कमाल तो करे रोज रानी के हंजे में प्यारे हुआ है रानी और वजीर के हंजे में घूम कर ओ राजा जो ढक्कू कौन तो थे पर मैं जो था अरे बोलो जी जी महाराज ये जाने वाली माता मुझको अपना पहाड़ में से कदम सा बोलो हाँ पैसे करना ना बोलो हाँ खाने आता पल्ले रात हमने तो बड़ी बच्ची नहीं चली हुई उन्होंने नशे में नियर बारी पाएंगे मारा तभी जबकि ऐसी बड़ी महाराज कुछ वधिक देश में होते तो माफ करता तुम उनका ले पर महाराज बस पता है हुकुम देना के होने जरूर वजीर रानी अंजमे वाले वाले इधर बंकी है तो नंतर नशे में पिया का जवान में ना आए वाला वजीर जो महिला के अक्सर बंद करो दरबार 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 जी हुजूर उधर अल्लाह वजीर अजीत सिंह के दर्द पत्ता हटाएगा खेत में लगा हुआ है महिला से हाथ दबाने में अचानक वाले पर हुजूर बस पता के हुकुम से अमल के होंगे जी हुजूर माफ करदा तमाम अंदर वजन जी इजाजत कोने मुखे अंदर वजन जी इजाजत कोने मां राजा जो वजीर आया मुखे जो अंदर वजन जी इजाजत कोने हुजूर माफ करदा ये राजा जो हुकुम है अरे भाई दरबार ना ये वजीर आए इनके अंदर होने दे अंदर तो दोनों जमा भाई या नौकरी में पढ़ाई तुमने तुम गलती तो नहीं करी ना ना मां कोई गलती नहीं करा ये राजा जो हुकुम है कुमार तो क्या मामला है तो ना 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 तू तो अंदर वजीर हो सकी सिर्फ वजीर चाहे ना जो वजीर का माता एक रंडो रोटियां अरे गुरु हाँ मुखे का जो वजीर था हाँ यार तुझी तो राजा वजह काफी होती है मिठी सुना राजा का ना ना माता एक चीज बंगियां अरे तू भगी ना तू राज भगी नहीं तू कोई कम जरूर कराए तो नहीं मां ऐ तमाजो को ना ना तमा किथे वजीर अमा एक नाची बंगी ना ना अरे यार नाचीज तू ना नाचीज माँ है तू बस ये हुकुम वापस बैठाए दे मां हाँ बराबर करे तो गला हो अरे छा पर ये बच्चे पर अरे यार ये बच्चे 500 जी लोग से हाने तक कराए दे अरे पर हाने तक कराए दे हाँ खाने का छुट्टा है वजीर का खाने तो जो मैं चाहता हूँ अरे किड़ी गाल करे
जामन कबूतर मुंहिंजी दिल कबूतर ओ मुंहिंजा मन कबूतर मुंहिंजी दिल कबूतर ओ मुंहिंजा मन कबूतर मुंहिंजी दिल कबूतर मुंहिंजा मन कबूतर ओ मुंहिंजी दिल कबूतर जामन कबूतर दिल कबूतर राजा बापू તમે કાપડી ખાધી રાજા બાપू તમે કાપડી ખાધી अरे बोलो जी महाराज ठीक आपने बाकी माँ माँ तो बिल्कुल डर बता पाना पहले गलत का बोलो हाँ पैसे करना ना पर माँ तो बिल्कुल डर हाँ हाँ ने याद आयो कल रात भंगर थोड़ी बंदी की चली माँ उन्हें नशे में ये बारी मायने वाला हल्की झमकी ऐसी बनी महाराज कुछ अधिक चेष्टा मुझे तो माफ करता तुम उतार जाओ पर महाराज असा असा कदे कापूस में काकड़ी न कोन खाधी है कापूस में तो छा असा जिंदगी में कदे काकड़ी कोन खाधी है ये होंगी बोलू नशे में गलत तो बोले जे ही गलत आए तो वो तय टीमू वजीर के बारे में कोने गलत गाले होते तो केडी में वाली गुजरती हुई इन गोलू वाले चक्कर में असा पंहिंजे वजीर के करी चले वजीर चलो आपदा शख्स राणी के पंजे में क्यों आया तो दबा जी हुजूर उधर असा वजीर लगे थे के सदस्य सदस्य वापस आ रहा के सदस्य का हुआ है रात बाद मैं मेला से अच्छा 9 बजे जी हुजूर हुजूर तव्हां हाणे अंदरि वञी था सघो